जेकॾहिं पुलिस असांजे घरनि में दाख़िल थी न त उन्हनि मां ज़िंदा हिकु बि वापसि कोन वेंदो। अम्मा तोखे छा थी वियो आहे? मंठार जो कहिड़ो आहे? अम्मा बि तोखे मंठार जो ॿुधायां, तोखे ख़बर न आहे त मंठार रावल जो खून कयो आहे? तोखे पंहिंजे मारोट खां वधीक मंठार जी ज़िंदगी प्यारी आहे। लॻे थो मूंखे तूं माराईंदी मां साथ। हाणे वञ हितां, शादी खां पोइ न अहिड़ी कचेरियूं कंदासीं। शरीक शादी में नड़ियां पिया आहिनि, एसी ताईं ख़बर न आहे मुंहिंजी दिलि ते अलाए छा गुज़रियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। ई दोस्तों त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त जेका बाराज ख़ान जी घरवारी आहे दोस्तों मरियम, उहा जेका आहे त मंठार ते जेका ॾबलजी पवंदी ऐं राणी जेको आहे त मंठार जी जेको आहे त हिमायत में जेको आहे त लफ़्ज़ ॻाल्हाईंदी आहे, चवंदी त मंठार जो कोई ॾोह ई न आहे, जो सभु जो जेको आहे त बाबा साईं जो आहे, जेको बाबा साईं हुनखे हुकुम करे थो, हू हिकु ग़ुलाम आहे, हिकु नौकर आहे जेको उहो अमल करे रहियो आहे। तंहिं ते मरियम हुनखे चवंदी त तूं माना जेको आहे त हुनजे मंठार जी हिमायत कंदी, जेको आहे त पंहिंजनि जा खून बि लोड़नि थी चाहीं। मां जेको आहे त कॾहिं बि जेको आहे त मंठार खे माफ़ु कोन कंदसि ऐं मंठार मुंहिंजो दुश्मन आहे रहंदो। मां हुनखे जीअं पंहिंजो पुटु सम्झींदुसि, हाणे मां हुनखे वॾे में वॾो पंहिंजो जेको आहे त दुश्मन थी सम्झां ऐं पंहिंजे हथनि सां हुनखे गोली हणंदसि मां। इस एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त शेरदिल खे को ॼाण ॾींदो तुंहिंजे घर ते छापो हणण जी जेको आहे त पुलिस तयारी करे रही आहे। तंहिं ते शेरदिल जेको आहे त ॾमिरजी पवंदो ऐं चवंदो जेकॾहिं पुलिस मुंहिंजे घर ते छापे हणण जी कोशिशि कई त को बि जेको आहे त ज़िंदा वापसि जेको आहे त थाणे ते वापसि कोन वेंदो। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त नेक्स्ट एपिसोड ज़बरदस्त थियण वारो आहे। जीअं त मल्हार जी कुंवार जेको आहे त वनवास में वेझी चुकी आहे ऐं उहो हुते मुलाक़ात करण जे लाइ जेको आहे त मल्हार पहुची वेंदो जेको आहे त राबिल वटि। दोस्तों उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।